कशमोर, कंदकोट, मिठी, उमरकोट, जेकबाद, कंबर, शिदातकोट, टंडो, मोहम्मद खान, मटियारी, ॼामशोरो, कोटड़ी, दादू, शिकारपुर ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में शटरबंद ऐं फीतारोक हड़ताल कई वई आहे। हैदराबाद में बाईपास रोड ते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमनि जे कारकुननि धरणो हयो ऐं धरणे दौरान रेंजर्स सां चकरनि में 3 कारकुन ज़ख़्मी थी पिया ऐं पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद वेझो पिशावर खां कराची वेंदड़ कोच ते फायरिंग दौरान टायर बस्ट थी पियो ऐं पुलिस 3 क़ौम परस्त कारकुननि इमरान दायो, मोहम्मद अली नुनारी ऐं एहसान नुनारी खे पकड़े वरितो। हैदराबाद जे नसीम नगर चौक ते एहतजाजी धरणे खां पोइ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि अयास अदीब पलीह जी अॻवानी में धरणो हयो। हैदराबाद जे कासिमबाग इलाइक़े में मछलियल माण्हुनि हिक गाॾी खे ॿाहि ॾेई साड़े छॾियो ऐं बाईपास रोड ते मछलियल माण्हुनि 10 खां वधीक गाॾियुनि जा शीशा टोड़े छॾिया। ॿिए पासे सखर शहर समेत ज़िले में रोड़ी, सालेपट ऐं ॿियनि शहरनि में मुकमल तौर हड़ताल आहे, जॾहिं त सिंधियाणी तहरीक जे कारकुननि घंटाघर चौक ते ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि जे कारकुननि शिकारपुर रोड ते धरणो हयो। कोटड़ी में बि कारोबार बंदि आहे, जॾहिं त ॼामशोर टोल प्लाज़ा वटि पुलिस एहतजाजी धरणे दौरान 4 कारकुननि खे पकड़े वरितो। नवाबशाह में रीगल चौक ऐं सकरन रोड ते एहतजाजी मुज़ाहिरे दौरान पुलिस मोर ख़ासखैली, मीर मोहम्मद सूमरो, सत्तार सियाल ऐं आमिर कीरीअ खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त एहतजाजी रैली ते हथियारबंदनि जी फायरिंग ऐं पुलिस सां चकरनि में पुलिस एहलकार समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। सकरन भरिसां नेशनल हाईवे ते नामालूम माण्हुनि हिकु ट्रॉलर ऐं रते देरे में अणॼातल माण्हुनि लोह खणी आयल ट्रॉलर खे बाहि ॾेई साड़े छॾियो। जाम नवाज़ अली में हड़ताल दौरान वीरानी पुलिस अवामी तहरीक जे 2 कारकुननि मियां बख्श ऐं ख़ादिम कटोहर खे पकड़े वरितो। भान सैयदाबाद वेझो इंडस हाईवे ते क़ौम परस्त कारकुननि धरणो हयो, जंहिं दौरान नामालूम माण्हुनि हिकु टैंकर खे बाहि ॾेई छॾी। टंडे मोहम्मद खान में हड़ताल खां पोइ एहतजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे दौरान मछलियल माण्हुनि गाॾी ते पथराव करे 50 खां वधीक गाॾियुनि जा शीशा भञी छॾिया। दौलतपुर में क़ौम परस्त कारकुननि जे धरणे दौरान पुलिस लठबाज़ी करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में क़ौम परस्त कारकुन मौला बख्श उन्नड़ ज़ख़्मी थी पियो। जी नाज़रीन, घरशुमारी वारे अमल में बेज़ाब्ते के ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हड़ताल आहे। हींअर असां राब्तो कयो आहे एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर